ॾिसो हे 56 हिकिड़ो ई दर्जो आहे। इन जा जुज़ा लहण महिल इन टाइप जा तव्हांखे जेको आहे शायदि रहिजी वियो, मां न सम्झायो हुयो। अच्छा ॾिसो हे आहे ॿधी अंग, छो जो असांखे सिर्फ़ु हिन राइट साइड वारो जेको हूंदो आहे एको, यानी कि जेके यूनिट्स हूंदा आहिनि उहे ॾिसणा पवंदा आहिनि। 6 ॿधी आहे, इन जो मतिलबु आहे सॼो दर्जो ॿधी आहे। ठीकु आहे, मिसाल वठूं था 5 2 3 1 0 6। ठीकु आहे, हाणे ॾिसो ओ हे आख़िरी अंग ॾिसंदा त इहो 6 आहे, ॿधी आहे, इन जो मतिलबु आहे सॼो दर्जो ॿधी आहे। हाणे ॿधी आहे, हाणे ॿधी आहे त इन ते ॿिनि जो खोड़ो वेंदो, पर सुवाल इहो पैदा थिए थो त 5 ते त ॿिनि जो खोड़ो पूरो नथो वञे। 1 ॾूॾूं ॿिॾूं 4 थो बीहे, या 3 ॾूं 6। त हाणे हिते असां जेको आहे सो हिकु दफ़ो खुटाए हणंदासीं, 1 ॾूॾूं ॿिॾूं 4, यानी इन ते 2 दफ़ा खोड़ो पढ़िबो। हिते 4 न लिखिबो, छो जो 4 अंग त असां बीहारियो आहे जेको हिन मां कट थींदो। खोड़ो घणा दफ़ा वियो 5 ते, 2 दफ़ा वियो। 1 ॾूॾूं ॿिॾूं 4, 2 दफ़ा वियो, उहो हिते 2 लिखंदासीं। हाणे छो जो करे असांखे बीहारणो 5, पर असां बीहारियोसीं 4, हिकु बची पवंदो न, उहो हिकु हिन जे साथी ॾे अची वेंदो, थी वेंदो 16। ठीकु आहे, हाणे इन करे असां हितां बचायूं था, अफोर्ड करे सघूं था त भली हिकु बची बि पए त उनजो साथी उनजो ॿार खणी वेंदो। हाणे हिते थी वियो 16, 16 ते वेंदो 8 दफ़ा, अॻिते त तव्हांखे ख़बर आहे त 28 ते 14 दफ़ा वेंदो। मिसाल हीअं हुजे 36, ठीकु आहे, या 32। हाणे हिन में बि छा थींदो, ॿिनि जो खोड़ो पहिरियों 3 ते पढ़ंदा त घणा दफ़ा वेंदो, 1 ॾूॾूं, छो जो असांखे बीहारणो 3, असां बीहारियोसीं 2, हिकु बची पियो न, उहो हिकु हेॾे ईंदो, घणा थी वेंदा 12, 12 ते घणा दफ़ा वेंदो 6 दफ़ा, यानी टोटल 16 दफ़ा। उअं ई बि ॿिनि जो खोड़ो जंहिं ते हणंदा अधु थी वेंदा, अधु थी वेंदो आहे। 32 जो अधु 16, 56 जो अधु 28। ठीकु आहे। अच्छा, हिकिड़ो इन में ॿी क्यूरी हूंदी आहे, मिसाल कॾहिं कॾहिं हिन टाइप जो क्वेश्चन अची वेंदो आहे। ॾिसो मिसाल हीअं अची वेंदो आहे। अच्छा, हाणे हिन में छोकिरा छा ग़लती कंदा आहिनि, ॿिनि जो खोड़ो ॿिनि ते हणंदो आहे हिकु दफ़ो, 1 ॾूॾूं, उनखां पोइ 16 ते हणंदा आहिनि 8 दफ़ा, जेको ग़लति आहे। कीअं, ॾिसो 216 जो अधु 18 कीअं थींदो, तव्हांखे 216 रुपया ॾिना वञनि ऐं चवनि 2 ॼणा पाण में विराए करे खणो, त उन में छा थींदो, पहिरियों 200 जो अधु कंदा, 100 हिकिड़ो खणंदो, 100 ॿियो, ऐं 16 जो अधु कंदा त 8 हिकु अधु 8 ॿियो, इन जो मतिलबु आहे हिन जो अधु थींदो 108। ऐं तव्हां हिते घणो लिखियो आहे, 18 लिखियो आहे, जेको ग़लति आहे। छाजे करे, हाणे ग़लती किथे कई अथव, ईअं ग़लती इहा करणी न आहे। जेको मां तव्हांखे इहो ख़ासि तौर ते एग्ज़ाम्पल सम्झायां थो, त ॿिनि जो खोड़ो ॿिनि ते वेंदो हिकु दफ़ो, यानी हिन ते लॻी वियो। हाणे उनखां पोइ नंबर आहे 1 जो, 1 ते खोड़ो ॿिनि जो नथो वञे, त तव्हां छा कंदो, ॾंड जी ॿुड़ी ॾींदव, यानी कि 0 ॾींदव। उनखां पोइ 16 ते हणंदव गॾिजी करे, डायरेक्ट 16 ते न हणंदव, छो जो ॿिनि खां पोइ 1 जो नंबर आहे, पोइ 6 जो आहे। 1 ते नथो वञे त पहिरियों 0 ॾेई करे हाणे 16 ते हणंदव, घणा दफ़ा वेंदो 8 दफ़ा। ॾिसो हाणे हिन जो अधु थी वियो 108, हाणे सही आहे। मिसाल जेकॾहिं हीअं हुजे हा 409, हाणे ॿिनि जो खोड़ो तव्हां चइनि ते पढ़ियो 2 दफ़ा, 1 ॾूॾूं ॿिॾूं 4, हाणे 0 ते न वेंदो, पोइ घणा छोकिरा छा कंदा आहिनि, सॉरी जेकॾहिं मिसाल हिते 8 हुजे हा, त 8 ते 4 दफ़ा हणंदा आहिनि, त 408 जो अधु 24 त न थींदो न। 0 ते न वेंदो त ॾंड जी ॿुड़ी ॾेई हाणे 8 ते पढ़ंदव, घणा दफ़ा वेंदो 4 दफ़ा। ॾिसो 408 जो अधु घणो थींदो, 204 थींदो। हिन टाइप जा जेकॾहिं अचनि क्वेश्चन त उन्हनि ते तव्हांखे ख़ासि तौर ते फोकस करिणो आहे, 1 नंबर खां पोइ ॿिए ते, ॿिए खां पोइ 3 ते। मिसाल हीअं हुजे 24 15, हाणे हिते छा कंदा, ॿिनि जो खोड़ो 24 ते त वेंदो 6 दफ़ा, सॉरी 2 ते वेंदो हिकु दफ़ो, ऐं 4 ते घणा दफ़ा वेंदो 2 दफ़ा, यानी टोटल 12 दफ़ा। उनखां पोइ 1 ते न वेंदो त ॾंड जी ॿुड़ी ॾेई उनखां पोइ जेको आहे सो मिसाल हिते 16 हुजे त हाणे 8 दफ़ा हणंदव। ठीकु आहे, आई होप तव्हांखे पॉइंट सम्झ में अची वियो हूंदो, त जेकॾहिं विच में को अहिड़ो अंग आहे जंहिं ते खोड़ो नथो वञे, त पहिरियों ॾंड जी ॿुड़ी ॾेई पोइ तव्हां गॾु करे हणंदव, जे न त तव्हांजो जवाबु ग़लति थी वेंदो। थैंक यू। अॼु जे लाइ एतिरो काफ़ी हुयो। जेतिरी घणी प्रैक्टिस कंदो ओतिरो तव्हांखे जेको आहे सो वधीक ग्रिप ईंदी वेंदी। प्रैक्टिस कयो, ठीकु आहे। हाणे LCM जा त अॼु मां तस्वीर जे ज़रिए खोड़ सारा तव्हांखे मोकिलिया आहिनि क्वेश्चन्स, जेके सॉल्व कंदो। जेके जुज़ा हुया उन में तव्हांखे मां सिर्फ़ु 5-6 ॾिना हुया जेके तव्हां सॉल्व कया। हाणे ॿिया बि मां दर्जा ॻोल्हे करे तव्हांखे मोकिलियां थो, उन्हनि जा जुज़ा लहो। जुज़ा हिकिड़े दर्जे जा थींदा आहिनि, ठीकु आहे। ऐं जेको आहे LCM कीअं हूंदी आहे, हाणे हे ॾिसो, हे जुज़ा लहणु आहे, छो जो हिकिड़ो ई दर्जो आहे। डिजिट त 3 आहिनि, पर दर्जो हिकिड़ो आहे। हिन में 4 डिजिट हुया, पर दर्जो हिकिड़ो हुयो। हीअ LCM आहे। छाजे करे, ॾिसो 1 2 3 3 अलॻि अलॻि दर्जा ॾिनल आहिनि, ठीकु आहे। जीअं वरी जीअं हेॾे 6 12 20 36 जो, या हिन पासे ॾऊं 2 8 ऐं 12 जो ॻोल्हे आयासीं। या तव्हांखे मां जीअं एग्ज़ाम्पल मोकिलिया आहिनि, कंहिंमें 3 कंहिंमें 4 दर्जा बि आहिनि। इन्हनि खे चइबो आहे LCM। इन जो फुल फॉर्म बि तव्हांखे यादि करे छॾिणो आहे। थैंक यू।